वालिदैन जी फर्मा बरदारी जो उसूल इहो आहे त हर जाइज़ कम जे अंदर वालिदैन जी फर्मा बरदारी करणी आहे। हर जाइज़ कम, सिर्फ नाजाइज़ कम शरीयत जे खिलाफ जेकॾहिं कंहिं कम जो तव्हांखे हुकुम ॾियनि त उन में नाफरमानी करणी आहे, या कंहिंजे मथां ज़ुल्म करण जे लाइ चइनि त पोइ फर्मा बरदारी नाहे करणी। बाक़ी हर जाइज़ कम जे अंदर वालिदैन जी फर्मा बरदारी करणी आहे। हाणे सवाल पैदा थिए थो त छा मां वालिदैन जे चवण जे करे घरवारी खे तलाक ॾियां? हदीस में त ईअं आहे न त वालिदैन जेकॾहिं चइनि घरवारी खे छॾे ॾे तॾहिं बि फर्मा बरदारी करणी आहे। त उलमा फरमाइनि था जेकॾहिं वालिदैन कंहिं माक़ूल वजह जे करे चइनि, को वॾो फॉल्ट आहे, का वॾी मजबूरी आहे, को वॾो जुर्म आहे, त उन जे करे तव्हां छॾे ॾियो। बाक़ी खामखा घर जे झेड़े जे करे मामूली ॻाल्हियुनि जे करे घरवारी खे तलाक ॾियणो इहो उन जे मथां ज़ुल्म आहे। त घरवारी जी हर कमी कोताही बर्दाश्त कयो। भाॼी में लूण घटि आहे, मानी ताख़ीर सां तैयार थिए थी, घरवारी मिज़ाज जी कावड़ील आहे, ॻाल्हाइण जी तेज़ आहे, उन जी हर ख़ता के हर ग़लती खे माफ़ कयो। पर जॾहिं उहा तव्हांजे मुआमले में तव्हां सां बेवफ़ाई करे कंहिं ग़ैर सां ताल्लुक़ रखण जी कोशिश करे पोइ पहिरीं फुर्सत में तलाक ॾियो। छो त नबी साईं फरमायो आहे अहिड़ी औरत सां शादी कयो जेकी अलवदूदुल वलूद, जेकी मोहब्बत में मुख़लिस हुजे ऐं ज़्यादा ॿार ॼणण वारी हुजे। जॾहिं औरत जी मोहब्बत में इख़लास न रहे, कंहिं ॿिए जी तरफ़ उन जी निगाह वञे, ताल्लुक़ात थियनि, त पोइ अहिड़ी औरत खे फ़ारिग़ करणु इहा शइ मर्द जे लाइ न आहे त इहा शइ बर्दाश्त करे। बाक़ी हर कमी कोताही बर्दाश्त करणी आहे।